बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों मां अताउल्ला अशर मां तव्हांखे पंहिंजे चैनल ते मालूमाती वीडियो ॾींदो आहियां। अॼोके वीडियो में मां तव्हांखे पीपल्स मोटर्स साइकिल फ्यूल सब्सिडी प्रोग्राम जेको आहे गवर्नमेंट ऑफ सिंध जो, जंहिंमें महीने में 2000 रुपया उनखे ॾिना वेंदा, जंहिंजे नाले ते मोटरसाइकिल रजिस्टर हूंदी। जेकॾहिं तव्हांजे नाले ते मोटरसाइकिल रजिस्टर न आहे त तव्हां मुफ़्त में ये एक्साइज़ डिपार्टमेंट मां पंहिंजी मोटरसाइकिल जेका आहे पंहिंजे नाले ते रजिस्टर कन्वर्ट कराए सघो था, जेकॾहिं तव्हांजी मोटरसाइकिल अॻु में कंहिं ॿिए जे नाले ते रजिस्टर आहे। सो पाण अॼु वीडियो में सिखंदासीं त पाण फॉर्म कीअं भरियूं, 2000 जे लाइ अप्लाई कीअं कजे, त मतिलबु तव्हां 2000 जे लाइ अहलियत थी वञो। ही वेबसाइट आहे, वेबसाइट लिंक जेका आहे तव्हांखे कमेंट में ॾींदुसि, तव्हां कमेंट कजो त तव्हांखे कमेंट में वेबसाइट जी लिंक अची वेंदी। सभ खां पहिरियां पाण हीउ वीडियो तव्हांखे मुकमल ॾिसणो पवंदो, तॾहिं तव्हांखे ख़बर पवंदी, न त तव्हांजो फॉर्म जेको आहे ग़लति भरिजी सघे थो ऐं तव्हां जेको आहे रजिस्टर न थी सघो था। सो वीडियो शुरू करण खां पहिरियां मां तव्हांखे गुज़ारिश कंदो हलां, जेकर तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब करियो, उन सां गॾु बेल आइकन ते बि क्लिक करियो त जीअं मुंहिंजो ईंदड़ हर वीडियो तव्हां ताईं पुॼी सघे। हे तव्हां साम्हूं स्क्रीन अची वेंदी, हिन स्क्रीन ते तव्हां मथे पंहिंजो NRC नंबर लिखंदव ऐं हेठि पंहिंजी गाॾी जो नंबर लिखंदव। गाॾी जो नंबर मिसाल तौर ते ABC ऐं उन खां पोइ -123 इहो ॾेई करे हेठि तव्हां जेके अखर ॾिसी रहिया आहियो, इहे अखर हर वक़्तु चेंज थींदा। या नंढी ABC बि हूंदी, वॾी ABC बि हूंदी ऐं अंग बि हूंदा। जेकर नंढी ABC जो अखर आहे त तव्हां नंढी ABC जो अखर लिखंदव, जेकॾहिं वॾी ABC जो आहे वॾी ABC जो अखर लिखंदव। उन खां पोइ चेक एलिजिबिलिटी ते क्लिक करिणो आहे। चेक एलिजिबिलिटी ते क्लिक करण खां पोइ तव्हांजे साम्हूं इहा स्क्रीन अची वेंदी, जिते तव्हांजो जंहिं नाले सां गाॾी रजिस्टर हूंदी उन माण्हू जो नालो हिते अची वेंदो, पूरो नालो। इन खां पोइ तव्हां पंहिंजो मोबाइल नंबर ॾींदव। मोबाइल नंबर लिखण खां पोइ तव्हांखे सेंड OTP ते क्लिक करणी आहे, त जीअं तव्हां ॾे हिन जी OTP अची वञे। आपको OTP आ जाएगी, आप OTP यहाँ पे दर्ज करें। OTP आने के बाद आप यहाँ पे अपना बैंक का IBN नंबर दें और सबमिट पे क्लिक करें। में जंहिंखां पोइ तव्हांखे आख़िर में मैसेज अची वेंदो त तव्हां जेको आहे रजिस्टर थी विया आहियो ऐं तव्हांखे हिकु SMS बि अची वेंदो, हिन जो कोड अची वेंदो। हीउ जेको ट्रैकिंग नंबर आहे